तरक्की जे सफ़र में रंडकूं विझंदड़ ऐं ध्यानु हटाइण वारनि जूं कोशिशूं नाकाम थींदियूं। नाकारी प्रोपेगेंडा ऐं ट्रोल्स तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ कमु रोकण खां नथा सघनि। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव कॉन्फ्रेंस खे ख़िताब चयाईं, मौजूदा दौर में मुआशी इस्तेहकाम बिना मुकमल ख़ुद मुख्तारी जो तसवुर मुमकिन न आहे। अचो सभु गॾिजी पाकिस्तान जी तरक्की ऐं इस्तेहकाम लाइ सफ़र ते ध्यानु ॾियूं ऐं नाकारी क़ुवतुनि खे रद्द करियूं। कितने अरबों खरबों कौम के लुट गए और ये जनाब ये ट्रैक एंड ट्रेस चल रहा है। बिल्कुल जिसका फर्ज है, जिम्मेदारी है कि हम अपनी जो वाजिबात रिकवर करना, वो उनको कह रहा है कि आप खुद ही पैसे लगा कर हमें वाजिबात अदा कर दें। इज्तमाही कोशिशुनि सां मईशत में बहितरी अची रही आहे। असांखे घणो कुझु दुरुस्त करणो आहे। सभिनी खे ख़राब चवणु ग़लति आहे कि माण्हू सुठा बि हूंदा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ख़िताब चयाईं, बिजली चोरी रोकण ऐं सस्ती करण लाइ क़दम खयां पिया वञनि। संदन ट्रांसमिशन सिस्टम कमज़ोर आहे, घणा लॉसिस आहिनि। हिकु हुकूमत सॼे पाकिस्तान ते लेबल लॻाए छॾिया ऐं पाण खीर सां धोतल हुआ। संगीन मज़ाक़ ॾिसो त सीमेंट प्लांट में ॿिनि लाइनुनि ते सिस्टम लॻायो वियो ऐं ॿिनि खे छॾियो वियो। क़ौम जा अरबें रुपया ॿुॾी विया। इहो ट्रैक एंड ट्रेस सिस्टम हली रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में छनका ते चंडा ते बहस कयो वियो। अमनामान समेत ॿिनि मामलनि ते वीचार। पुलिस जी बहितरी लाइ कमु करे रहिया आहियूं। थाणनि जी हालत बहितर बणाई वेंदी। पुलिस ख़िदमत सेंटर 24 कलाक खुलियल रहंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां 25 सालनि खां तालुक़ आहे। सोशल मीडिया ते वज़ीर आज़म ऐं संदसि हवाले सां ॻाल्हियुनि ते हैरान आहियां। सिंध हुकूमत पारां टैक्स चोरनि जा नाला अख़बारनि में शाया करण जो फ़ैसिलो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून जी सदारत हेठि इजलास। शर्जील मेमून चयो आहे त टैक्स चोरी कंदड़ मुल्क जी तरक्की ऐं ख़ुशहाली जा दुश्मन आहिनि। खेनि कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। टैक्स चोरनि जा नाला अख़बारनि में शाया कराया वेंदा। संदन अकाउंट मुंजमिद करण लाइ बि क़दम खयां वेंदा। सुप्रीम कोर्ट के सभिनी मज़ाक बणाए छॾियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसा जा रिमार्क्स। सखत में औकाफ़ खाते ऐं शहरनि में ज़मीन जी मिल्कियत जे तकरार वारे केस जी सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी। औकाफ़ खाते जे वकील पारां तारीख़ घुरण ते चीफ जस्टिस पारां कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त 10 सालनि खां केस इल्तवा हेठि आहे ऐं अॼु बि चयो पियो वञे त मोहलत ॾियो। हीअ का सिविल कोर्ट न आहे। सिविल कोर्ट में बि तारीख़ न घुरणु घुरिजे। पोइ चयो वञे थो 20 सालनि खां केस इल्तवा जो शिकार आहे। सुप्रीम कोर्ट में केस हले ई नथो कि वकील पंहिंजे पेशे जी बेइज़ती न कनि। अदालत औकाफ़ खाते पारां दरख़्वास्त वापसि वठण ते उकलाए छॾी। फातिमा फरड़ो केस जे 5 शाहिदनि बयान तब्दील करे छॾियो। कसमनामो जमा कराईंदड़नि में उजाला, सानिया, सगीर, नसीम ऐं मोहम्मद हसन फरड़ो शाहिदी फेराए छॾी। फातिमा फरड़ो जे पीउ नदीम फरड़ो ऐं माउ शबनम फरड़ो जो चवणु आहे त असांजे केस खे ख़राब करण लाइ शाहिदनि खे पैसा ॾेई फेराए वियो आहे। बाक़ी असां कंहिं बि लालच में न ईंदासीं। सिंध जे गवर्नर पारां नौजवाननि खे कारोबार लाइ बिना व्याज जे कर्ज़ ॾियण जो ऐलान। संदसि चवणु हो, तव्हां नौकरीअ वारा न बणिजो पर नौकरियूं ॾींदड़ बणिजो। रोज़गार स्कीम में 1 करोड़ रुपया पंहिंजी फैमिली तरफ़ां विझंदुसि। सनदी वारा वक़्त ते अचनि। चूंडको भरिसां नौजवान ते तशद्दुद ऐं तज़लील करे मथस जुड़तू केस दाख़िल कराइण वारे मामले ते नोटिस। पुलिस तशद्दुद ऐं तज़लील कंदड़ जवाबदारनि ते केस दाख़िल करे छॾियो। वायरल थियल वीडियो में वाज़े ॾिसी सघिजे थो त जवाबदार नौजवान अलाह ॾिनो चांडियो जी वेहक वारी जाइ में मिर्च विझी खेसि तज़लील जो निशानो बणाए रहिया आहिनि। वाक़ियो चूंडको जे ॻोठ काठोड़ में पेश आयो। संदसि चवणु हो त जवाबदारनि इदरीस पंजाबी ऐं ॿियनि मूंखे ज़मीन मां पकिड़े बदफ़ेली कई। मुछूं ऐं भिरूं कूड़े वेहक वारी जाइ में मिर्चूं विधियूं वयूं। सूरत थाणे जे वॾे मुंशी वकील बंबरो सां राब्तो करण ते ॿुधायो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। पाकिस्तान ऐं ईरान दहशतगर्दी ऐं मंशा जी रोकथाम लाइ इतफ़ाक़ कयो आहे। ॿिन्ही मुल्कनि जो कश्मीर ऐं ग़ज़ा ते हिकु जहिड़ो मौक़िफ़ आहे। ग़ज़ा में जारी नस्लकुशी जो ख़ात्मो अचणु घुरिजे। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जी हफ़्तेवार ब्रीफिंग चयाईं, पाकिस्तान ऐं ईरान जा मज़बूत लाॻापा आहिनि। भारत वालारल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी करे रहियो आहे। वालारल कश्मीर में कश्मीरी सियासी क़यादत खे नज़रबंद कयो वियो। वालारल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी जी जांच थियणु घुरिजे।
कैदियुनि लाइ ख़ुशख़बरी। जेल खाते जे सूबाई वज़ीर पारां सिंध जे जेलनि में सोलर पैनल लॻाइण जो ऐलान। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चयो आहे त बैरक्स में लॻल पखनि खे सोलर पैनल ते मुंतक़िल कयो वेंदो। जेलनि में 200 वॉल्ट खां 600 वॉल्ट ताईं जा सोलर सिस्टम लॻाया वेंदा। कराची, सेंट्रल, वूमेन ऐं लांडी जेल खे सोलर ते मुंतक़िल करण लाइ कमु शुरू कयो वियो आहे। सखर, लाड़काणो, शिकारपुर ऐं जगमाबाद जे जेलनि खे बि सोलर सिस्टम ते मुंतक़िल कयो वेंदो। सुल्तानकोट भरिसां मारफाणी ऐं भया बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की पियो। ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणा मारिजी विया। हथियारबंदनि जी फायरिंग में भया बिरादरी जूं 2 औरतूं फातिमा नाना खातूं ऐं नौजवान नवीद हसन भयो क़तल थी विया। पुलिस मूजिबि अब्दुल रहमान मारफाणी धुन ज़ुल्फ़कार भयो जे ॻोठ ते हमिलो कयो। वाक़े बाद भया बिरादरी जे माण्हुनि जो औरतुनि समेत क़ौमी शाहरा रोड ते एहतजाज। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणो त सियासी चुर्च जे ॻोठ ते हमिलो करे 3 ॼणनि खे क़तल कयो वियो आहे। सिंध में ओरडीअ जी विबा विघे मासूम गुल कुमाइजण जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में ओरडी विघे हिक ई ख़ानदान जे 3 ॿारनि समेत 5 ॿार फोत थी विया। टंडो लहियार वेझो ॻोठ चंद्रो मेयो में ओरडीअ सबबि 8 वरहनि जी इकरा मेयो, 4 वरहनि जो आशिक़ मेयो, 2 वरहनि जो अरमान मेयो फोत थी विया। ॻोठ चंद्रो मेयो ऐं लाल फ़कीर बहिराणी वासी 4 ॿारड़ा ओरडीअ में विकोड़जी विया। खेनि सिविल अस्पताल टंडो लहियार मां वधीक इलाज लाइ हैदराबाद रवानो कयो वियो। सजावल जुणे जो भरिसां ॻोठ बख्शू सारियो वासी पोरियत गुलाम मोहम्मद सारियो जे 2 सालनि जी ॿारड़ी ओरडीअ विघे दम ॾेई छॾियो। ठुल भरिसां ॻोठ गुलशेर कुंडराणी वासी नीगर लालज़ादा कुंडराणी ओरडीअ में मुब्तला रहण बाद तालके अस्पताल में हयाती विञाए वेठो। रहती भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 ॿारनि समेत 3 ॼणा फोत। सादिकाबाद वेझो क़ौमी शाहरा ते हादसे में 8 वरहनि जी मलाइका, 4 वरहनि जी हरी फातिमा ऐं 45 वरहनि जी परवीन फोत थी वयूं। घोड़ाबारी भरिसां सुज़ुकी कल्टी, 1 ॿारड़ी फोत, औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिराई ज़ख़्मी। वड़ाई मल्हा बरादरी जा ॻोठाणा सुज़ुकी में ॿारनि ऐं औरतुनि सां गॾिजी दावत में वञी रहिया हुआ त सुज़ुकी जो टायर परसण करे हादसो पेश आयो। ज़ख़्मियुनि खे घोड़ाबारी ऐं ठठे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। खानपुर महर जे बचाव बंद वेझो ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर। सरदारगढ़ लिंक रोड ते हादसे में लुंड बिरादरी वासी 5वीं क्लास जो शागिर्द कबीर लुंड फोत थी वियो। मोहम्मद अली ज़ख़्मी। कोट लालू मंगिया नाको भरिसां ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर, ज़ाल ऐं मुड़ुस फोत, 2 ॿारड़ा ज़ख़्मी। बाईपास रोड ते हादसे में मिरापुर वासी अशरफ गौरी ऐं संदसि घरवारी सुमेरा फोत थी विया। संदन 2 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। ऐं कादरपुर भरिसां आदल सुंदराणी थाणे ते 5 नंबर चौकी ते थियल हमले जो केस दाख़िल। FIR में 58 सुञातल ऐं 32 अणसुञातल जवाबदार नामज़द। 2 ॾींहं अॻु पुलिस चौकी ते हथियारबंदनि जे हमले में पुलिस एहलकार शाह अली सियाल शहीद थी वियो हो।